नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हिकु अहम ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान समेत सॼे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिंदू बिरादरी सावणी जी रुत जो ख़ूबसूरत ॾिण सरामण जी तीज जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रही है, जंहिं में छोकिरियूं श्रंगार करे तीज में पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कंदियूं आहिनि, झूला खाईंदियूं आहिनि, हिक ॿिए सां मिलंदियूं आहिनि। जॾहिं त हिन ख़ुशी जे मौक़े ते मुख़्तलिफ़ खाधा बि तयारु थींदा आहिनि, जंहिं में मैसू, सातू ऐं मुख़्तलिफ़ भाॼियूं बि तयारु थींदियूं आहिनि। सब सहेलियां गॾु थे हीन में लुॾावे असीं ख़ुशि आहियां। असां ख़ुशी वारो त्योहार है। बहन अभी जब परदेस में पढ़ना लुंगाना भी तेड़ा हूंदे असीं गॾिजी हींडा में लुॾा ऐं गीत भी गाऊं ऐं असीं सभु सहेलियां भेण थे घुमण जाऊं। त्योहार असीं ॾाढी ख़ुशी सां मल्हाईंदा, असीं त्योहार एंजॉय करा। असीं भगवान सां दुआ मंगा के असां मुल्क दे वठे बरसात वठे। सावणी जी मौसम में बार जी मौसम में जॾहिं वसकारा थी पवंदा आहिनि तॾहिं ही सिलसिलो टीजन जो शुरू थींदो आहे ऐं ही तमामु हिकिड़ो ख़ुशी भरियो त्योहार आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।